नाज़रीन, उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई है अली असद भुरगड़ी, कैमरामैन गुलाम अब्बास कुंभार सां गॾु। रिपोर्ट मूजिब उमरकोट में मिठी तोड़े समूरे थर में मंशात सस्ते अघ ते हर जाइ ऐं हर वक़्तु वापराइजी रही है। मंशात नंढड़नि ॿारनि तोड़े नौजवान नस्ल के तबाह करे रही है। थर में ख़ुदकशियुनि जो वॾो कारण मंशात जो इस्तेमाल पिणु आहे। हिननि वधीक ॻाल्हाईंदे चयो त सफ़ीना, ठरो, चर्स, अफ़ीम, शराब तोड़े अफ़ीम कई सियासी माण्हुनि जे आशीर्वाद सां हली रहियो आहे। शराब विकिरो कंदड़ दीवान माली ऐं मथन महाराज, इन खां पोइ गुटको हलाईंदड़ जयराम माली ऐं सफ़ीना जो वॾो डीलर बंसी माली ऐं छोर बस अॾे ते चर्स ऐं अफ़ीम विकिरो कंदड़ शहर जो वॾो डीलर शेरो मरी। इन्हनि खां कुझु पुलिस वारा पुलिस जे नाले ते मंथलियूं वठी रहिया आहिनि। इन्हनि खिलाफ़ एक्शन छो नथो वरितो वञे? ज़िले उमरकोट जी आवाम जो मुतालबो आहे एसएसपी उमरकोट खां त फुल फोर कार्रवाई करे एक्शन वरितो वञे।